दुनिया जी सब खां वॾे में वॾी बीमारी शक अथव। अॼु मां इहा वॾी अहम ॻाल्हि रूहानी इल्मी शरई थो ॿुधायां। दुनिया जी सब खां वॾी फितने जी शइ शक आहे। कीअं? जे ईअं न हुजे हा, सोचजां, ईअं न हुजे हा त क़ुरान पाक जी शुरूआत अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह, अव्वल अव्वल जंहिं बीमारीअ जी नफ़ी अल्लाह कई उहा शक जी बीमारी आहे। अल्लाह फरमायो हिन क़ुरान में कंहिं क़िस्म जो शक शुबो आहे ई कोन। यादि रखजांइ, जिथे बि तोसां हमिलो थींदो, मुंहिंजी ॻाल्हि यादि रखो सुनी, जिथे बि तुंहिंजे मथां हमिलो थींदो शक खां शुरू थींदो। शक जो जीवड़ो उछलींदा, शक तुंहिंजे कन में विझंदा, दिलि ताईं पहुचंदो, तूं ॿुधंदे सोचींदे, वक़्तु गुज़रंदो, पोइ इहो शक कुफ्र में मटिबो, निफ़ाक़ में मटिबो, तव्हां त मुड़ुसु वियो। इन जे करे क़ुरान पाक अव्वल अव्वल जंहिं शइ जो रद्द फरमायो उहो शक अथव। क़ुरान फरमायो ला रैब फीह, अदा जे क़ुरान पाक में शक न आहे त अहले सुन्नत जो अक़ीदो बि क़ुरान मां साबित आहे। अहले सुन्नत जे अक़ीदे में बि को शक शुबो आहे।